वतायो फ़क़ीर त हलाल ऐं हराम हिकु ॾींहुं वताए फ़क़ीर खां हाणे हलाल ऐं हराम ॾिसूं त इन जो कहिड़ो बयानु हुन कयो आहे। हिकु ॾींहुं वताए फ़क़ीर खां माण्हुनि कचहरी हलंदे पुछा कई का अहिड़ी हलाल शइ आहे जो उहा खाइण सां नफ़रत अचे। चयईं ॻोहियल अटो जे उन मां सुअर जी शिगिल ठाहिजे त मुस्लमान खे बुछा ईंदी। जेकर उन मां गऊं जी शिगिल ठाहे बाहि ते पचाए कंहिं हिंदू अॻियां रखबी त उहो उन अॻियां हथ ॿधी पूॼा पियो कंदुसि, बाक़ी हरगिज़ कोन खाईंदो। अदा ॾिस न, ॾिस केॾो अकाबर ऐं अकुल वारो माण्हू हुयो। वताए फ़क़ीर जा ॿोल ॾिस न त छा आहिनि ॻाल्हियूं। हा त हलाल ऐं हराम जो बि ॾिसूं न केॾो तव्हांखे ॿुधायो आहे। इन खे सम्झिजो गौर सां। हीअ तमामु हिकिड़ो भलो नुक़्तो अथव, भलो चुटको अथव। आहिनि 5 सिटूं हुन जूं जेके मां तव्हांखे ॿुधायूं आहिनि। त सुअर जी जेकॾहिं हू चए पियो शिगिल ठाहे बि त उन में मुस्लमान खे नफ़रत ईंदी, पर जे गऊं जी शिगिल ठाहे अटे ते बाहि में पचाए हिंदूअ खे ॾिबी त उहो ॿाहूं ॿधी हुनजी पूॼा कंदो।